खैरपुर मीरस सिंध जो तारीख़ी शहर आहे। हिन शहर में जिते कोट ॾिजीअ जो क़िलो कर खयों बीठो आहे, उते फैज़ महल पिणु पंहिंजी तारीख़ी यादुनि सां गॾु सयाहनि जी नज़र जो मर्कज़ आहे। पर इन्हनि समूरिन हुस्नाकिन सां गॾु खैरपुर मीरस मुल्क ऐं दुनिया में ख़ूबसूरत खजिन जे बाग़नि जे देस तौरु सुञातो वञे थो। खैरपुर मीरस जी इहा बि ख़ुशनसीबी आहे त सिंधु न सिर्फ़ खजिन खे सैराब करे थो, पर हिन शहर खे सूंहं भरिया नज़ारा पसाए थो। खजी न सिर्फ़ हिन इलाइक़े जी ख़ूबसूरतीअ खे चार चंड लॻाया आहिनि, पर हितां जी अक्सर आबादी जे रोज़गार जो वॾो ज़रियो खजीअ जी बाग़बानी ऐं वणज वापार आहे। हिन दस्तावेज़ी फिल्म में असीं खजीअ जे बाग़बाननि खे खजीअ खे लॻु कराइण जे बारे में ॼाण ॾियण जी कोशिशि करियूं था। खजीअ जे बाग़नि में नर ऐं मादी वण अलॻि अलॻि थियनि था। मेवो सिर्फ़ मादी खजीअ में ई हूंदो आहे, पर मेवे खे तयारु थियण लाइ मादी खजीअ खे नर खजीअ जे गुलनि सां हथरादो लॻु कराइण लाज़मी हूंदो आहे। जॾहिं त इहो लॻ जो अमल हवा ऐं पखियुनि वग़ैरह ज़रिए पिणु थींदो आहे, पर खजीअ जी सुठी पैदावार लाइ हथरादो तरीक़े लॻु कराइण वधीक बहितर आहे। खजीअ जे ॿूर वारियूं चपड़ियूं फेबरवरी खां मार्च दौरान पचंदियूं आहिनि। खजीअ जे लॻ लाइ तयारु नर खजीअ जी चपड़ियुनि खे तेज़ बाग़बानी वारी कैंचीअ सां तर लाइ कपजे। कपण दौरान ख़्याल रहे त जीअं नर चपड़ी मथे खुले त जीअं ॿूर ज़ियान थियण खां बची सघे। नर चपड़ियुनि खे कपे कंहिं सोटी कपिड़े मथां रखी खोलिजे। खोलण वक़्तु नर चपड़ीअ जूं तारूं अलॻि अलॻि कजनि त जीअं मादीअ जी चपड़ीअ में रखी सघजनि। मादी खजीअ जी तयारु चपड़ियुनि में नर रखण लाइ चपड़ियुनि जे आसपास वारा कंडा कैंचीअ सां कपे साफ़ कजनि। जंहिं बैदि मादी खजीअ जी चपड़ियुनि अंदरि नर खजीअ जूं 2 खां 3 तारूं रखी ॿधणु घुरिजनि। लॻ जो अमल सुबुह 9 वॻे खां पहिरीं न कजे, छाकाणि त उन वक़्तु हवा में घिम घणी मिक़दार में हूंदी आहे। तंहिं करे नर चपड़ियुनि जूं तारूं ज़ाय थी सघनि थियूं। खजीअ जे लॻ जे अमल में इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखणु घुरिजे त मादी वण जूं चपड़ियूं जीअं खुलनि त खुलण खां पोइ 24 कलाकनि जे अंदरि लॻ जो अमल मुकमल कजे, छाकाणि त 24 कलाकनि जे मुदे गुज़रण बैदि गुलनि जो लॻु कराइण फ़ाइदेमंद न थींदो। लॻ जे अमल वक़्तु बाग़ जो पाणी बंदि कयो वञे। लॻ खां पोइ जेकॾहिं मींहुं पइजी वञे त लॻ जो अमल ॿीहर करणु घुरिजे। नर चपड़ियूं पकल ई लॻ लाइ इस्तेमालु करणु घुरिजनि, जंहिंजी निशानी इहा आहे त अगरि इन्हनि खे हथ जी आङुरियुनि सां दॿाइजे त चर चर जो आवाज़ निकिरे ऐं ॿाहिरीं खल फाटी पवे। खजीअ जे बाग़बाननि खे घुरिजे त उहे पंहिंजे बाग़ में हर 100 मादी खजियुनि जे वणनि लाइ 5 नर खजूं पोखिन, जेके लॻ जे अमल लाइ काफ़ी हूंदियूं। मेवे खे मींहं खां बचाइण। खजीअ जे लॻ वारे अमल खां पोइ मेवो ठहणु शुरू थी वञे थो।
जंहिंखे पखियुनि ऐं जीतनि खां बचाइण लाइ मुख़्तलिफ़ मुल्कनि में साए रंग जूं ॾियारियूं मेवे यानी ॾोॾनि जे मथां चाढ़ियूं वञनि थियूं। त जीअं पखी पखण जे ज़ियान खां मेवो बची वञे ऐं जीतनि खां बि हिक हद ताईं बचाव थी सघे। खजी जॾहिं पचण लॻे थी त उन्हीअ वक़्तु मींहुं पवण जो इम्कान हूंदो आहे ऐं इन सां गॾु पकल खजी छणी ज़ियान बि थिए थी, जंहिंखां बचाव लाइ मुख़्तलिफ़ जायुनि ते अछे कपिड़े जहिड़ी शीट मुख़्तलिफ़ छुगनि खे गॾे लॻाई वञे थी। अछी शीट जे लॻाइण सां जेको मींहुं पवे थो उहो घणो करे शीट चूहे वञे थी ऐं पकल खजीअ खे ज़ियान थियण खां बि रोके थी।